इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़तह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफों तमाम तस्बीहात तहमीदात तहलीलात अल्लाह रब्बुल आलमीन जे लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातों रहमतों खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मा उहा सूरत मूं तिलावत कई आहे जेका प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते आखिरी सूरत नाज़िल थी हुई। ही सूरत अन-नस्र आहे। सब खां पहिरीं जेका वही नाज़िल थी हुई उहा सूरत अलक आहे। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते आखिर में जेका सूरत नाज़िल थी उहा सूरत अन-नस्र हुई। आयतूं पोइ बि नाज़िल थियूं हुयूं मुख्तलिफ जगहन ते, जीअं अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती, पर जा पूरी सूरत हुई इहा आखिरी सूरत हुई जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिक वॾी बिशारत खुशखबरी ॾिनी आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जॾहिं न सूरत खे पढ़ंदा हुआ, हिकिड़े पासे ख़ुशीअ में बि हूंदा त ॿिए पासे ग़मी में बि हूंदा हुआ। कॾहिं खिलंदा बि हुआ त इन सूरत खे पढ़ंदे रोअंदा बि हुआ। इन जो सबब छा आहे? सबब इहो आहे त अल्लाह ताला प्यारे पैगंबर के वॾे में वॾी बिशारत खुशखबरी त ॾिनी आहे, पर इन सां गॾु अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर जे ज़िंदगी जा आखिरी ॾींहं आखिरी साल मुक़रर कयो ऐं वफ़ात जो बि तज़किरो इशारो इन सूरत में आहे। उन करे सहाबा किराम जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन तफसीर जो इल्म अता कयो, कुरान करीम जे तफसीर के समझंदा हा, उहे रोण लगा त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ही जेका सूरत नाज़िल थी आहे इन में इशारो आहे त हाणे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणो वक़्त असां सां गॾु न हूंदा। ऐं खुशखबरी छा हुई? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। जॾहिं दी अल्लाह जे तरफां मदद नुसरत कामयाबी, जॾहिं दी अल्लाह जे तरफां कामयाबी नुसरत मदद ईंदी। वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। ऐ प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू ॾिसंदे माण्हुनि खे त दीन में दाख़िल थींदा, अल्लाह जे दीन में दाख़िल थींदा, इस्लाम क़बूल करण जे लाइ जोक दर जोक ईंदा, कतारुनि जूं कतारूं ईंदियूं, कबीलनि जा कबीला ईंदा, लश्करनि जा लश्कर ईंदा। उहो वक़्तु बि प्यारा पैगंबर तू पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फिर, पंहिंजे रब जी तस्बीह बयान कर, पंहिंजे रब जी हम्द बयान कर ऐं तौबा ऐं इस्तग़फार कर, बेशक वो तौबा कबूल करण वारो आहे। सहाबा किराम जेॾी महिल वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा इन आयत ते नज़र कंदा त ख़ुशि थींदा। बिशारत आहे त माण्हू जोक दर जोक माण्हू ईंदा, इस्लाम क़बूल कंदा, पर जेॾी महिल इन आयत ते नज़र पवंदी फसब्बिह
बिहम्दि रब्बिका, या तो बिशारत मिलिया पर अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर जे जिंदगी जा आखिरी ॾींहं मुकरर कया आहिनि, यानी आखिरी महीननि जो तज़किरो हली रहियो आहे। हाणे प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो वक़्तु दुनिया में न रहंदा, ऐं मुंहिंजा सुहिणा नबी फसब्बिह बिहम्दि रब्बिका, पंहिंजे रब जी हमद बयान कर, तस्बीह बयान कर। ऐं इहो इशारो कंहिंजे तरफ़ आहे? हर अल्लाह जे रसूल जे उम्मती खे हुकुम आहे, नसीहत अल्लाह जे तरफ़ा। जिंदगी हाणे आखिरी वक्त में हुजी का हूं तो भरवसो ना है जिंदगी जो तो मुखे जवानी बार आ तई खबर ना है जवानी मिलंदुस, जवान आए थी खबर ना है बुढ़ाइप में हूंदो या न हूंदो। पर जॾहिं 40 साल 50 साल का मथे थियो आ तो उनके सोचण खपे फसब्बिह बिहम्दि रब्बिका, अल्लाह ताला प्यारे पैगंबर के हुकुम पियो करे, ऐ सुहिणा नबी बेशक तुंहिंजा पहिरियां पोयां सारा गुनाह खताऊं माफ़ आहिनि, तूं मासूम अनिल खता आई। पर पोइ भी जिंदगी जे आखिरी ॾींहनि में तमाम घणो अल्लाह जी तारीफ़ कर, अल्लाह जो हमद बयान कर, तस्बीह बयान कर, तौबा इस्तग़फ़ार कर। जंहिंखे अल्लाह ताला गुनाहनि खां मासूम करार ॾेई मुआफ़ी जो हुकुम फरमाए छॾियो आहे, उहो उनखे हुकुम आहे जिंदगी जा आखिरी ॾींहं हुजनि त सभु तवज्जो सारो अल्लाह जे तरफ़ कर, आखिरत जो फ़िक्र रख ऐं अल्लाह ताला जे अॻियां तौबा इस्तग़फ़ार कर। इन आयत के सहाबा ॾिसी रोंदा त थी सके तो त हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरो वक़्तु न रहन असांजे विच में। सुनन कुबरा नसाई में किताब तफसीर में सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा पूछो हजरत अब्दुल्लाह बिन उतबा खां, ऐ अब्दुल्लाह ले खबर तुके या खबर आ त कुरान करीम में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के आखिरी सूरत कड़ी नाज़िल थी हुई। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास तमाम सहाबा में ये पहिरियों मुफस्सिर हो, उम्र सभिनी खां नंढी हुई, पर कुरान करीम जे तफसीर में अल्लाह जे रसूल जो कज़न ऐं सौट अल्लाह जे रसूल हजरत अब्बास जो पुट अल्लाह जे रसूल जो सहाबी जलील कदर मुफस्सिर कुरान अल्लाह जे रसूल जो रिश्तेदारी जे लिहाज सां सौट है, कज़न है। अल्लाह से वो इल्म अता कयो हुयो जो वडा वडा सहाबा किराम जीअं खुलफाए राशिदीन या ॿिया जेके सहाबा अक्सर जॾहिं कंहिं मसाले में मुंझी पवंदा हा या कंहिं आयत या सूरत जो शान नुज़ूल हो ॼाण चाहींदा हुआ त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खां पुछंदा। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास अब्दुल्लाह बिन उतबा के चवे तो तूं ॿुधा कुरान करीम में सब खां आखिरी कहिड़ी सूरत नाज़िल थी आहे? हुन चयो इज़ा जा नसरुल्लाह वल फतह, की तो सही चयो, तो सही चयो। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा वो सहाबिया हजरत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं संदन खिलाफत हुई त संदन खिलाफत में जेके मुशीर हा मशवरे ॾियण वारा हुआ उहे तमाम सहाबा किराम कुरान जा हाफिज़ हा, आलिम हा, वॾो इल्म रखण वारा हा ऐं घणो करे अहले बदर हुआ जेके बदर में शरीक हुआ, जिनजे लाइ अल्लाह ताला फरमायो जेके बि रसूल सां सहाबा बदर में शरीक हा इअमलू मा शिअतुम फ़क़द वजबत लकुमुल जन्नह, तव्हां जेको कुझु हाणे वञी कयो तव्हां जी मर्ज़ी आहे, अल्लाह ताला तव्हां जे लाइ जन्नत लिखी छॾी आहे। उहे सहाबा किराम मशवरो ॾियण वारा अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उन्हनि सहाबा किराम में एक नंढी उम्र जो छोकरो थो वे, उन्हनि खे थोड़ो दिल में
या गाल पैदा थी दिल में ख्याल आयो तो असांजा पुट बि वॾा आहिनि नौजवान आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे मजलिस में ऐं हिन अमीरुल मोमिनीन जे हिन मजलिस में वठी नथा अचूं। ही नंढो ॿार छो थो अचे? हिनखे त अमीरुल मोमिनीन जो ई चवणु हो त तूं अच। हिकिड़े ॾींहुं उन्हनि माण्हुनि ने एतिराज़ कयो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिठो त ही एतिराज़ पिया कनि उन जे उमिरि जे लिहाज़ सां। अमीरुल मोमिनीन असां सभु के बदर वारा के वॾा वॾा पुराणा सहाबा किराम जलील क़द्र साहबी उमिरि जे हिसाब सां वॾा ऐं नंढी उमिरि वारो असांजे विच में थो वेहे मशवरे जे लिहाज़ सां। असांजा पुट आहिनि, हाणे उहे बि रही सघंदा त असां बि हली वेहूं। सैयदना अमीरुल मोमिनीन उन वक़्तु ख़ामोश रहिया। फौरन थोड़े टाइम खां बाद में ऐलान करायूं त सभु जेके बि मजलिस शूरा में जेके मुशीर आहिनि मशवरे ॾियण वारा सहाबा उहे सभु अचनि ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास ने बि नियाबो मोकिलियऊं त तूं बची जा। हाणे उहे सहाबा किराम बची विया। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा बि वेठा आहिनि। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मशवरे खां अॻु में आऊं तव्हां खां हिकिड़ो सवाल थो कयां ऐं मूंखे हिकिड़ी इल्मी ॼाण ॾियो तव्हां त सूरत नसर क़ुरान करीम में इज़ा जा नसरुल्लाह नाज़िल थी आहे, इन जो मक़सद छा आहे? हाणे सहाबा किराम सब जलील क़द्र सहाबा रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन उहे सब वेठा आहिनि। कंहिं जवाब ॾिनो त हिन में अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बिशारत ॾिनी आहे, ख़ुशख़बरी ॾिनी आहे। इस्लाम माण्हू क़बूल कंदा, अल्लाह जे दीन में दाख़िल थींदा, कबीलनि जा कबीला कतारुनि जूं कतारूं ईंदियूं, जोक दर जोक माण्हू ईंदा। पोइ उन जे शुक्र अदा करण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर खे हम्द ऐं अल्लाह जी तस्बीह बयान करण जो हुकुम कयो आहे। ज़ाहिरी मतिलब त इहो ई नज़र थो अचे। हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे, ऐं अब्दुल्लाह हाणे तूं ॿुधा भला तूं त सूरत नसर जो मक़सद छा आहे? जे अमीरुल मोमिनीन सूरत नसर जो मक़सद अल्लाह जे रसूल जी वफ़ात हुई। तमाम सहाबा ॾिसण लॻा इन नंढे उमिरि जे हिसाब सां नौजवान जे तरफ़ त हिन जी सोच कहिड़े पासे आहे? हज़रत अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो छा हिन सूरत नसर जे अंदर इज़ा जा नसरुल्लाह में अल्लाह जे रसूल जी वफ़ात जो तज़किरो आहे? जी हां, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वफ़ात जो ज़िक्र आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इज़ा जा नसरुल्लाह वल फतह व रअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। पोइ फरमाई फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरु। इन जो मतलब त उम्र जी आखिरी वक्त हुजे उन वक्त अल्लाह ताला दा मानू जल्दी रुजू करे पंहिंजे जिंदगी जे गुनाहनि जी बख्शिश घुरे, अल्लाह जी ज्यादा में ज्यादा तस्बीह बयान करे तां जो आखिरी वफात जे टाइम ते उन जे जुबान ते अल्लाह जो जिक्र जारी हुजे। या बिशारत हुई पर अल्लाह जे रसूल जी वफात जो भी में तज़किरो आहे। उन खां पोइ कंहिं बि सहाबी एतिराज़ न कयो। सब चवण लगा बेशक असां त सोचो थी नंढी उम्र जो आहे, छो थो अची असांजे मजलिस में वेहे। इन मां मालूम छा थियो त जेकॾहिं अल्लाह ताला के नंढी उम्र वारे छोकरे खे को दीन जो इल्म अता करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उनके का समझ अता करे तो, उनमें अगर तकवा आहे, अल्लाह जो खौफ आहे, कुरान सुन्नत जो इल्म मिलियो आहे, या वॾी महारत मिली आहे, या अल्लाह जे तरफ़ां उन जे मथां इनाम आहे त इंसान उम्र जे लिहाज़ सां न सोचे त कंहिंजी उम्र केतिरी आहे। इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा।
फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। मुस्नद अहमद में सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रजी अल्लाह अन्हुमा का या रिवायत, जय जय हो इज़ा जा नस्रुल्लाहि वल फतह, इनमें अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफात जो तज़कुर हुआ। हजरत इब्न अब्बास फरमाइन था अल्लाह जे रसूल फरमायो हुयो, नुइयत इलैया नफ्सी, अल्लाह जे रसूल बिज़ात खुद फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन मुझे अहिड़ी त सूरत नस्र नाज़िल फरमाइया जंहिंमें मुझे मौत जो ज़िक्र आहे, मूंखे ख़बर ॾिनी वई आहे, मूंखे इतला ॾिनो वियो आहे। ऐं प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही दुनिया फानी आहे, हाणे ज़्यादा तव्हांजो इन दुनिया में रहण नाहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौत जो तज़किरो। घणा असांजा भाइर इहो अक़ीदो रखंदा आहिनि, इहा सोच रखंदा आहिनि अल्लाह जे रसूल जे लाइ मौत जो लफ़्ज़ चवण तौहीन आहे। तौहीन कान्हे, गुस्ताखी कान्हे, नऊज़ बिल्लाह। जे गुस्ताखी हुजे हा त मौत जो अल्फाज़ अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर जे बारे में कुरान करीम में तज़किरो कयो आहे ऐं ॿियनि नबियनि जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में उहो तज़किरो कयो आहे। जे मौत जो लफ्ज़ चवन हा अल्लाह जे ला तौहीन गुस्ताखी आहे। कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। सारी कायनात मौत अचणो आहे, हर साह वारी शइ फना थियण वारी आहे, हर शइ खे मौत अचणो आहे, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात जेका मौत खां पाक आहे, वफ़ात खां पाक आहे, इहो लफ़्ज़ मौत जो अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में चवण गुस्ताखी आहे, अल्लाह जे शान जे बारे में चवण तौहीन आहे, वॾे में वॾो गुनाह आहे, हत्ता के कुफ्र आहे। लेकिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में या ॿियनि नबियनि जे बारे में मौत चवण वफ़ात करे वियो, वफ़ात करे वियो, फौत थी वियो, का बि तौहीन कान्हे का। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए थो इन्नका मय्यितून व इन्नहुम मय्यितून। ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये जेके तोखे ताना हणण वारा ऐं तोखे टोकण वारा या तुझी मुखालिफत करण वारा जेके मुशरिकीन मक्का आहिनि, उहे चवनि था ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तो ते ईमान कीअं आणियूं, तूं त इंसान आहीं, तूं त बशर आहीं, तो ते त मौत ईंदो, अगर मलाइकू जियां त असां ईमान आणियूं आ। ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर उन्हनि खे चओ इन्नका मय्यितून व इन्नहुम मय्यितून। जेकॾहिं तूं वफ़ात कंदे त हू बि मरंदा, तो ते मौत ईंदो त उन्हनि ते बि मौत अचणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर जी शान में सारो कुरान नाज़िल कयो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त रसूल जे बारे में मौत जो लफ़्ज़ चवण को तौहीन आहे, गुस्ताखी आहे? अगर गुस्ताखी हुजे हा नऊज़ बिल्लाह त पोइ कुरान प्यारे पैगंबर जो त सारो कुरान अखलाक आहे, खुल्क आहे। त इहे मौत जो लफ़्ज़ इनखे लिकायो वेंदो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिहलत कई, अल्लाह जे रसूल बुरको मटायो, अल्लाह जे रसूल हीअं थियो वसाल पातऊं। मौत जो लफ़्ज़ चवण में इनखे खुद पियो मौत अचे, हालांकि अल्लाह ताला कुरान करीम में ज़िक्र कयो आहे। केतिरा बार असां कुरान जी आयत खे पढ़ंदासीं अजुर थींदो, तूं चवींदो त गुस्ताखी आहे, तो कुरान मां उहे आयतूं कढी छॾ जेके तूं तिलावत थो करीं, तिलावत कंदे कंदे गुस्ताखी पियो करीं, नऊज़ बिल्लाह। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़इम्मा तक़ुतिला इन्क़लबतुम अला अक़ाबिकुम वमन यन्क़लिब अला अक़बैहि फलन यज़ुर्रुल्लाह शैआ व सयजज़िल्लाहु शाकिरीन। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जे करें वो शहीद थी वने जिहाद के मैदान में या दुश्मन उनके शहीद करे छड़े या वफात करे वने छा तवा इस्लाम का फिरी वींदो इते अल्लाह ताला प्यारे पैगंबर जी शहादत जो भी तज़किरो कयो त वफात जो भी तज़किरो कयो ऐं समझाई त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मौत अचणो आहे। ही ग़ज़वे उहद जे टाइम ते सहाबा किराम कुछ अड़ा हुआ जिन अचानक या गाल बुधी हुई न तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम शहीद थी विया। दुश्मनन जे तरफा को आवाज कयो वियो। उन वक्त अबू सुफियान यो आवाज कयो जदे अञा हू कुफ्र जी हालत में हो। अल्लाह ताला फरमायो तवाके छा थी वियो। पोइ कई सहाबा किराम उतां खां भॼण लगा यानी निकरण लगा वापस थियण लगा या घबराइजी विया त अल्लाह जा रसूल अगर शहीद थी विया पोइ हाणे असां छा कयूं। इते बि अल्लाह ताला फरमाए थो दीन इस्लाम अल्लाह जो आहे। अल्लाह हमेशा जिंदा रहण वारो आहे उन ते मौत नथो अचे। प्यारो पैगंबर दुनिया में लाज़मी फौत थींदो पोइ छा तव्हां दीन इस्लाम खां फिरी वेंदो त अल्लाह ताला इते तलकीन कई। सूरतुन नस्र जे अंदर सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन चवन था फरमाइन था त अल्लाह ताला प्यारे पैगंबर के बिशारत भी ॾिनी आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के वफात जो भी में तज़किरो आहे। हदीस मुस्नद अहमद में इन रिवायत के इमाम मुस्लिम भी रिवायत कयो आहे। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाई थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी जा आखिरी ॾींहं उन वक्त उन ॾींहनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज्यादा में ज्यादा ही जिक्र कंदा हुआ। सुभान अल्लाह व बिहम्दिही अस्तगफिरुल्लाह व अतूबु इलैहि। सुभान अल्लाह व बिहम्दिही अस्तगफिरुल्लाह व अतूबु इलैहि। जो अल्लाह रब्बुल आलमीन ने सूरत में फरमायो आहे फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरु। पंहिंजे रब जी तस्बीह बयान कर अल्लाह जी हम्द बयान कर ऐं तौबा इस्तगफार कर त उन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं इहा सूरत नाज़िल कई त अल्लाह जा रसूल ज़्यादा सुभान अल्लाह व बिहम्दिही जो विर्द करण लगा अस्तगफिरुल्लाह व अतूबु इलैहि जो विर्द करण लगा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो इन्ना रब्बी अज़्ज़ा व जल्ल का अन्ना खबरनी अन्नी सारा अलामतन फी उम्मती व अमरनी इज़ा रअयतुहा अन उसब्बिह बिहम्दिही वस्तगफिर इन्नहु कान तव्वाबा फक़द रअयतुहा इज़ा जा नस्रुल्लाहि वल फतह। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो बेशक मुझे रब अज़्ज़ा व जल्ल अल्लाह रब्बुल आलमीन मुखे मुझी उम्मत जी हिकड़ी अलामत ॾेखारी हुई मुखे निशानी ॾेखारी ऐं अल्लाह रब्बुल आलमीन मुखे हुकुम कयो ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर तुंहिंजी उम्मत जी जॾहिं उहा निशानी तूं ॾिसी अन उसब्बिह बिहम्दिही उन वक्त अल्लाह जे रसूल फरमायो मुखे हुकुम कयो वियो आहे त आउं ज़्यादा अल्लाह जो हम्द बयान कयां अल्लाह जी तस्बीह बयान कयां तौबा इस्तगफार कयां। बेशक अल्लाह तौबा कबूल करण वारो आहे। फक़द रअयतुहा अल्लाह जे रसूल फरमायो उन अलामत के मूं ॾिठो किथे ॾिठो इज़ा जा नस्रुल्लाहि वल फतह व रअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। पाण फरमायो उन अलामत के उन निशानी के मुंह सूरतुन नस्र में ॾिठो। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ही सूरत नाज़िल थी सूरतुन नस्र इन में फरमाई वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। ऐ प्यारा पैगंबर तू ॾिसंदे माण्हुनि खे कबीलनि जा कबीला जोक दर जोक इस्लाम कबूल करण जे लाइ ईंदा। ही तमाम एक तवील मौजू आहे।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके जड़े या बिशारत मिली ही वरायतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा। सन 9 हिजरी खां पोइ तमाम वफ़दन में तेजी अचण शुरू थी वई। कुछ वफ़द सन 5 हिजरी खां पोइ जोक दर जोक कबीलन जा कबीला अचन पिया इस्लाम कबूल करण जे लाइ। हिन वक्त जेके भी इस्लाम जा दुश्मन अल्लाह जे दीन जा दुश्मन सूफियत कायम करण वाला मुल्हिद गहरे किस्म जा माण्हू जेके हिन वक्त इस्लाम जी मुखालिफत करे रहिया आहिनि, पर इनखे इहा ख़बर कान्हे जेतिरी मुखालिफत कंदो इस्लाम जी एतिरो उभरंदो इस्लाम, एतिरा माण्हू ज़्यादा इस्लाम जे क़रीब ईंदा। ऐं ईअं ई पियो थिए दुनिया जे अंदरि। कौमुनि जूं क़ौमूं हिन वक्त ईसाई मुसलमान पिया थियनि, यहूदी मुसलमान पिया थियनि। तव्हां गुस्ताखी त ॿुधो पिया, गुस्ताखी करण वारा गुस्ताखी कनि पिया। इन जे मुक़ाबले में हिकिड़ो गुस्ताखी थो करे, हज़ारनि जे तादाद में माण्हुनि खे ख़बर थी पवे उहे इस्लाम पिया क़बूल कनि के यहूदी के ईसाई। अल्लाह फरमाए थो प्यारा पैगंबर उहो वक़्तु ईंदो जॾहिं तुंहिंजी ज़िंदगी में बि जोक दर जोक माण्हू इस्लाम क़बूल कंदा। उहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु जी जिंदगी में आखिरी वक्त में सन 9 हिजरी का पोए तेजी सां वफ़द अचण शुरू थी विया इस्लाम कबूल करण जे लाइ, जेके सख्त मुखालिफ हुआ। कबीला मुज़य्यना, कबीला बनु तमीम, कबीला अब्दुल कैस, कबीला बनु हनीफा, तमाम वॾा वफ़दन। हिन मौजू ते कई साल खपनि। हिन वक्त मौजूद आहे अल्हम्दुलिल्लाह जुमातुल मुबारक जो खुतबो सीरत तय्यबा जे हवाले सां मस्जिद तालिबुल मौला उमर बिन खत्ताब न्यू सईदाबाद में मुसलसल तरतीब सां सीरत शुरू थी आहे। 8-9 साल त तकरीबन इन उनवान के थिया आहिनि। अञा सन 10 हिजरी ज़िक्र थिए पियो। उन्हनि वफ़दनि जो तज़किरो पियो हले। उहे वफ़द पिया जेके इस्लाम में 9 हिजरी खां बाद में तेजी सां इस्लाम कबूल कनि पिया। इन्हनि मां सिर्फ़ मुख़्तसिर आऊं इन्हनि वफ़दनि मां हिन वक्त जेको दौर हली रहियो आहे, शिरक ऐं बिदअत खे आम कयो पियो वञे, इस्लाम जी मुखालिफत कई पई वञे, माण्हुनि जे अक़ीदनि खे बिगाड़ियो पियो वञे। इन निस्बत सां ऐं हिकिड़े वफ़द जो ज़िक्र कयां थो। उहो वफ़द आहे अहले नजरान जे ईसाई जो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि नजरान जा ईसाई अचनि था। पहिरियों दफ़ो त मजबूरन आया। अल्लाह जे रसूल खत लिखियो हो नजरान जे ईसाईन जे पादरी जे तरफ़। नजरान जो इलाइको अरब में तमाम ही वॾो इलाइको आहे। एतिरो त वसी इलाइको तकरीबन 950 किलोमीटर मके खां परे यमन वारे रस्ते ॾांहुं तकरीबन इन तरफ़ नजरान जो इलाइको उन वक्त बि एतिरो वॾो इलाइको जो सुबुह जो तेज रफ्तार में घोड़ो जेको तेज डोड़े न, सुबुह जो सिज उभरण खां वठी डोड़े सिज लहण ताईं मस अञा नजरान जे इलाइको मां क्रॉस करो, जंहिंमें 73 बस्तियूं हुयूं अरबनि जूं। अहले नजरान में अक्सर केर हुआ ईसाई हुआ। हाणे हिन मुख़्तसिर टाइम में आऊं उन वफ़द जो त ज़िक्र कयां थो ऐं तव्हां तवज्जह सां ॾिसजो। ईसाई असां उन्हनि खे गैर मुस्लिम चऊं पिया, यकीनन आहिनि, छो त अल्लाह जे रसूल जी रिसालत ते उहे ईमान नथा आणी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे बारे में उनजा ग़लत अक़ीदा आहिनि। लेकिन अॼुकल्ह जे नाम निहाद मुस्लमान, नाले जो मुस्लमान, मीलादी बिदाती मुशरिक खां 1000 भेरा ॾिसंदो त उहो वधीक अथव। ऐं तवज्जह सां अगरि ॿुधो त
अॼुकल्ह जा जेके माण्हुनि जा अक़ीदा बिगड़ी विया आहिनि, तौहीद खां परे थी विया आहिनि, अल्लाह जे शान खे उन्हनि घटाए बुज़ुर्गनि जे शान खे नऊज़ बिल्लाह अल्लाह जे शान खां बि मथे करे विया। सारियूं अल्लाह जूं वसफ़ूं, अल्लाह जूं सिफ़तूं, अल्लाह जी कुव्वत हिननि तक़सीम करे छॾी आहे औलिया जे अंदरि। वरी इन्हनि जे मुक़ाबले में ईसाईनि जा अक़ीदा ॾिसो, अहले नजरान जे ईसाईनि ॾांहुं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़त लिखियो हुयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सब खां पहिरीं जेके ख़त जा अल्फाज़ लिखिया हा, इमाम बहकी रहमहुल्लाह उनखे ज़िक्र कयो आहे। बिस्मिल्लाहि इब्राहीम व इसहाक व याकूब। हुआ त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बि ख़त लिखंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शुरू कया तो अल्लाह जे नाले सां जो वॾो महिरबान ऐं निहायत रहम वारो आहे। हर कबीले जे तरफ या सरदारन जे तरफ या कौमुन जे तरफ प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि ख़ुतूत लिखिया, उन्हनि में सब खां पहिरीं अल्लाह ताला जो नालो हूंदो हुयो। अहले नजरान जे ईसाईन जे तरफ अल्लाह जे रसूल जो ई ख़त आहे, बिस्मिल्लाहि इब्राहीम व इसहाक व याकूब अम्मा बअदु फइन्नी अदऊकुम इला इबादतिल्लाहि इबादतिल इबाद व अदऊकुम इला विलायतिल्लाहि मिन वलायतिल इबाद फइन अबीतुम फल जिज़ियतु फइन अबीतुम फक़द आज़नतुकुम बिहरबिन वस्सलाम। शुरू कया तो इब्राहीम ऐं इसहाक याकूब जे अल्लाह जे नाले सां। इब्राहीम इसहाक याकूब जे नाले सां न, शुरू कया तो आऊं इब्राहीम इसहाक याकूब उन्हनि जे रब जे नाले सां ई ख़त लिखां थो। आऊं तव्हांखे दावत थो ॾियां अल्लाह ताला जी इबादत ऐं उन जी वलायत, ऐं नथो आऊं तव्हांखे दावत ॾियां त अल्लाह जी मखलूक जी इबादत कयो, अल्लाह जे मखलूक जी वलायत, पर आऊं तव्हांखे दावत ॾियां थो सिर्फ़ हिकु अल्लाह जी इबादत कयो। जेकॾहिं इन अक़ीदे खे क़बूल कंदव त ठीकु आहे, जे न त पंहिंजे अक़ीदे ते क़ाइम रहंदव त पोइ जिज़ियो टैक्स ॾेई करे तव्हांखे रहणो आहे। पर जेकॾहिं फ़इन अबीतुम फ़क़द आज़नतुकुम, जेकॾहिं इन खां बि तव्हां इनकार कयो, न इस्लाम क़बूल कंदव, न कलमो पढ़ंदव, न अल्लाह ते ईमान आणींदव ऐं न जिज़ियो ॾींदव, त पोइ तव्हां सां जंग जो ऐलान आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहो ख़त लिखियो न, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो ख़त हिकु सहाबी खे ॾिनो, खणी वियो। जेॾीमहिल नजरान पहुतो, वॾे में वॾी गिरजा घर उन्हनि जो जेको हुयो, उनमें पादरी वेठो, उन पादरी खे वञी ख़त ॾिनई। जेॾीमहिल उन पादरी उन पंहिंजे गिरजा घर में उहो ख़त खणी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ॾिठो, कुतुब अहादीस में, सीरत में, उन वक़्त पादरी जा हथ ॾकण लॻा, जिस्म में कब कभी तारी थी वई, ॻाल्हाए न पियो सघे। उन वक़्त पंहिंजे मुशीर खे सॾु कयईं, शर्जील बिन वदा खे। टे हिन जा वॾा मुशीर हा जेके मशवरो ॾियण वारा। पादरी राहिब उन गिरजा में रहंदो हुयो, उनजो मुशीर मशवरे ॾियण वारो शर्जील बिन वदा, ॿियो हुयो अब्दुल्लाह बिन शर्जील, टियों हुयो जब्बार बिन फैस। ये ईसाईन जा, नजरान जे ईसाईन जा ये वॾा मुशीर ऐं अहले इल्म, जिनखे तौरात ऐं इंजील अॻियनि किताबनि जो इल्म हुयो, जाहिल बि कोन हुआ।
जल्दी जल्दी पादरी सॾ कयो। शर्जील बिन वदा अची वियो कि मुखां खत वठ तूं पाण पढ़ी ॿुधाए छा कयां। जेॾी महिल शर्जील बिन वदा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक्तूब गिरामी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खत खणी करे पंहिंजे हथनि में पढ़ण लॻो आहे। उन खां पोइ पादरी ॾे ॾिसी करे चवण लॻो आहे जनाब तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे किताबनि में बि इहा बिशारत आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़ानदान मां इब्राहिम जे पुटनि मां इस्माइल जे ख़ानदान मां इन सरज़मीन ते जिथां खां ई खत आयो आहे इन जॻह ते नबी ईंदो। इन किताबनि में बिशारतूं त आहिनि पर नबी आहे या न आहे उहा ॻाल्हि आऊं न कंदुसि, इहा राय आऊं न ॾींदुसि। बाक़ी जेकॾहिं दुनिया जो को मशवरो वठो आहे त मशवरो ॾियां हा पर इन बारे में आऊं न ॻाल्हाईंदुसि। पादरी चयो तूं वेही रह। वरी हुकुम कई अब्दुल्ला बिन शर्जील तूं अची ॿुधा मशवरो ॾे। उन भी इहो ई जवाब ॾिनो आहे। वरी उन खां बाद में जब्बार बिन फैज़ उन जो मुशीर आहे उनखे चई त तूं जवाब ॾे मशवरो ॾे त छा कयां। उन भी इहो ई जवाब ॾिनो आहे। उन वक़्तु पादरी चयो तव्हां वेही रहो। जल्दी जल्दी गिरजा घर जा घंटा वॼाइण लॻो। गिंड लॻल हूंदा घंटा हूंदा। कई ईसाइनि जूं रस्मूं अॼुकल्ह नाम निहाद मुस्लमान मल्हाईंदा आहिनि। वॾे में वॾी रस्म जेका मीलाद जी हुई उहा ईसाइनि में हुई। हज़रत ईसा जो मीलाद मल्हाईंदा ऐं अॼुकल्ह केरु थो अल्लाह जे रसूल जो मीलाद मल्हाए। पादरियुनि जे ईसाइनि जे नक्शे क़दम ते हली करे ऐं ॿियो वॾे में वॾो हुननि जो इहो कमु हूंदो हो त हू चड़ा वॼाईंदा हुआ, गिंड वॼाईंदा। पर इन अक़ीदे में बि तव्हां ॾिसंदो न ईसाई अञा हिननि खां कुझु चङा आहिनि। ईसाई जेकॾहिं गिरजा घर में गिंड वॼाईंदा त ज़िंदा माण्हुनि खे जमा करण जे लाइ त जेके बि आसे पासे किथे बि माण्हू मौजूद आहिनि त उहे अची वञनि हाज़िर थी वञनि। पादरी जो हुकुम आहे, राहिब जो हुकुम आहे। ऐं अॼुकल्ह जो नाम निहाद दरगाहुनि में चड़ा ॿधी वेठा आहिनि। जेको हाज़िरी वञी भराईंदो उहो पहिरीं गिंड वॼाईंदो, चड़ो वॼाईंदो, साईं सुतल न हुजे हुनखे जाॻाईंदो। हाणे ॿुधायो पादरियुनि जो अक़ीदो इहो त ज़िंदहनि खे असां जमा था कयूं ऐं हिन जो बद अक़ीदो इहो जेको मौत जंहिं ते अची वियो फौत थी वियो। दुनिया जे अंदरि ज़िंदगी में हुन वीचारे खे का पंहिंजी ताक़त न हुई पर बिस्तरे ते हुयो, फौत थी वियो। अल्लाह जो वली हो या अल्लाह जो नबी हो पर एतिरे क़द्र जो उन में ताक़त न हुई त पंहिंजे मर्ज़ी सां पंहिंजे पाण खे गुस्ल ॾे या पंहिंजो कफन पाए या पाण हली क़ब्र में सुम्ही रहे आराम करे ऐं पंहिंजे मथां पंहिंजी क़ब्र अॾे वठे। न सभु मुहताज आहे। अगरि कोई खणंदो त ठीकु आहे, न त केरु न खणंदो त उते ई पियो हूंदो। इन लिहाज़ सां इहे ई साॻिया उनखे खणण वारा, गुस्ल ॾियण वारा, वेझारण वारा, उन ते लिबास ढके उनजी ओघड़ ढकण वारा, उनखे कांधी बंजी करे कुल्लो ॾेई कब्रिस्तान में खणी वञण वारा, उन ज़मीन में उन कब्र में दफ़न करे मथां मिटी वराइण वारा, उन वक़्तु जेॾी महिल पेरनि सां उनखे लताड़ीनि पिया। हिते बेहुरमती कान्हे। कब्र में हलो था न दरगाह में जुती पाए न वञो छो त साईं जी गुस्ताखी आहे। अरे साईं खे जॾहिं दफ़न तव्हां कयो पेरनि सां पे उनखे मिटी खे तव्हां हेठि लताड़ियो उन वक़्तु साईं जी गुस्ताखी कान्हे। साईं खे चिभाटे पे, साईं खे लताड़ी पे, ज़मीन में दफ़न पे कयो ऐं उन दफ़न करण खां बाद में हाणे चड़ा ॿधो। जेके अचनि हाज़िरीन ज़ाहिरीन उहे साईं खे जाॻाइनि त इन्हनि जूं मुरादूं पूरियूं करे इन्हनि जे दुआनि खे क़बूल करे। ईसाइनि जो इहो अक़ीदो न हो। ईसाइनि जो अक़ीदो हो त ही चड़ा गिरजा में न करेनि त आवाज़ माण्हू ॿुधी अचनि पादरी छा थो चवे, राहिब छा थो चवे। अफ़सोस आहे हिन नाम निहाद मुस्लमान जे मथां कीअं पंहिंजे अक़ीदे खे बिगाड़े छॾियो अथसि।
अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में क्या फरमायो? फरमाई वमन नज़ल्लु मिम्मन यदू मिन दूनिल्लाहि मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामति व हुम अन दुआइहिम गाफिलून व इज़ा हुशिरन नासु कानू लहुम अदाउ व कानू बिइबादतिहिम काफिरीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो इनका वधीक ॿियो ज़ालिम केर आहे, ॿियो गुमराह केर थींदो जेको अल्लाह खां सवाइ ॿिए खे सॾे पियो, ॿिए खे पुकारे पियो, जेको उनजी पुकार बि नथो ॿुधी सघे, क़यामत ताईं उनखे जवाब न ॾेई सघंदा, उनखे सॾींदा रहनि पिया। वहुम अन दुआइहिम गाफिलून, उनजे पुकारण खां ई बेख़बर आहिनि। अल्लाह फरमाए थो केतिरो बि मुअन खे सॾ पर हू गाफिलन बेख़बर आहिनि, तुंहिंजो को बि आवाज़ ॿुधी न सघंदा। ऐं वरी जवाब छा ॾींदा? चवनि था इहे आयतूं आहिनि बुतनि जे बारे में, बुतनि जे बारे में आयत आहे, पर माण्हुनि खे मुझाइण लाइ छा चवंदा? बुतनि जी पूॼा कंदा। हा न मुशरिक आहे, पर इन आयत खां पोइ अॻिते पढ़ो त बुत आहिनि या इंसान आहिनि। अल्लाह फरमाए थो जॾहिं इहे साॻिया क़यामत जे ॾींहुं हाज़िर थींदा, इन्हनि जी पुकार जो बि इनकार कंदा, उन्हनि जा दुश्मन थी बीहंदा, उन्हनि जी पुकार जो बि इनकार कंदा। अल्लाह असां इन्हनि खे न चयो हो त असांखे पुकारियो, असांखे सॾिजो, असां वटि बास बासे खणी अचिजो, असांखे त का ख़बर ई कान्हे का। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वमा यस्तविल अमा वल बसीर वला ज़ुलुमातु वला नूर वला ज़िल्लु वला हरूर वमा यस्तविल अहया वल अमवात इन्नल्लाह युस्मिउ मन यशा वमा अंत बिमुस्मिइन मन फिल क़ुबूर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो उस साईं छांव बराबर नाहे, रात ऐं ॾींहं बराबर नथा थी सघनि, रात ऐं ॾींहं बराबर नथा थी सघनि, उस ऐं छांव बराबर नथा थी सघनि, मुर्दा ऐं ज़िंदा बराबर नथा थी सघनि। ये अल्लाह ताला जो फैसलो फरमाई रात ऐं ॾींहं बराबर आहिनि न, छांव ऐं उस बराबर आहिनि न, मुर्दो ऐं ज़िंदा, हिकिड़ो ज़िंदा आहे ॿियो मरी वियो। अल्लाह फरमाए थो उहे बि बराबर न आहिनि। ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर अल्लाह ताला एतिरो त वस वारो आहे, जेकॾहिं चाहे त मुर्दे खे ॿुधाए सघे थो, पर वमा अंत बिमुस्मिइन मन फिल क़ुबूर। प्यारा पैगंबर तूं कॾहिं बि क़बर वारनि खे ॿुधाए नथो सघीं। जॾहिं रसूल खे अल्लाह ताला फरमाए पियो क़ुरान करीम जी आयत आहे, ऐं प्यारा पैगंबर अल्लाह ताला अगर कंहिं वक्त में तुंहिंजूं कुझु ॻाल्हियूं मुर्दनि खे ॿुधायूं त अल्लाह वस वारो आहे। जीअं उहद जे बदर जे मैदान में जेके बदर में मुशरिक क़त्ल थिया हा, उहे खूह में उछलाया विया, हिकु खॾे में उछलाया विया। अल्लाह जे रसूल उन्हनि खे मुखातिब जी कुझु अल्फाज़ चया हा। अल्लाह फरमाए थो जे आऊं चाहियां त उन्हनि खे ॿुधायां थो, पर जेकॾहिं न चाहियां त प्यारा पैगंबर तूं क़बर वारनि खे कॾहिं ॿुधाए नथो सघीं। अल्लाह ताला फ़ैसिलो करे छॾियो। पोइ चढ़ा वॼाइण, घिंड वॼाइण, कंहिंखे था जाॻायो? उन ज़ात खे तव्हां छॾियो आहे अल हय्युल क़य्यूम, जंहिं ते कॾहिं मौत न ईंदो, हमेशह ज़िंदा रहण वारो, सिनतूं वला नौम, जंहिंखे न कॾहिं ॻहर अचे न निंड अचे। उन ज़ात खां तव्हां हटी करे मुर्दनि खे पिया पुकारियो त ईसाइन छा कयो? पादरी जल्दी जल्दी घिंड वॼाया, ऐं आवाज़ परे ताईं नजरान जे उन इलाइक़े में पहुतो, ऐं माण्हू डोड़ी पहुता अची त कंहिं पादरी जो हुकुम आहे, राहिब जो हुकुम आहे, जल्दी कयो पहुचो। ऐं राति जे टाइम ते अगरि उन्हनि खे जमा करणो हूंदो न, उनजो तरीक़ो हूंदो त हिकु पहाड़ ते बाहि ॿारी वेंदी हुई। उहा बाहि जेॾी महिल उनजी रोशनी वधंदी त माण्हुनि खे ख़बर पवंदी त ही बाहि ॿरे पई, गिरजा घर जे पादरी असांखे सॾियो आहे। ऐं ॾींहुं आहे त हू घिंड वॼाईंदा।
उन वक़्तु माण्हू जमा थी विया। जेॾी महिल उहे सभु हाज़िर थिया उन वक़्तु पादरी इन्हनि खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ख़त ॾिनो। जी हाणे ॿुधायो ही ख़त तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरफ़ां ख़त आयो आहे, तव्हां इन जे बारे में छा था राय ॾियो? मुशीरनि त इहो ई जवाबु ॾिनो जेको तव्हांखे ॿुधायां। हाणे सारी आवाम जमा थी आहे, अहले नजरान जा ईसाई जमा थिया सभु। उन्हनि चयो जनाब असां का बि राय नथा ॾेई सघूं, छो त तव्हांजा ही मशहूर अहले इल्म मुशीर आहिनि, उन्हनि त तव्हांखे जेको मशवरो ॾिनो हूंदो, पर जेकॾहिं उहे बि मशवरे ॾियण खां क़ासिर आहिनि त पोइ असांजो मशवरो इहो आहे त 3 रुकनी कमेटी क़ाइम कयो। 3 माण्हू अहिड़ा तव्हां मुंतखिब कयो जेके तव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ मदीनतुल मुनव्वरा मोकिलियो, यसरब जे तरफ़ मोकिलियो ऐं उहे वञनि उन जी हालात ॾिसी अचनि ऐं वञी हाज़िर थियनि। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो ख़त मिलियो, असां उन जो जवाबु ॾियण आया आहियूं। पोइ उते वञनि, हालात जो जाइज़ो वठनि, पोइ को फ़ैसिलो कजो। इन पादरी 3 माण्हू मुक़रर कया जेके इन जा मुशीर हुआ, शर्जील बिन वदा, अब्दुल्लाह बिन शर्जील ऐं जब्बार बिन फैस। ये 3 सफ़र जी तयारी करे सवारियुनि ते सवार थी निकिता। चंद ॾींहंनि जो फ़ासिलो पूरो करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि अची हाज़िर थिया। नबी अलैहिस्सलाम जे मिलण खां अॻु में इन्हनि पंहिंजे लिबास जेको सफ़र जो कपिड़ा सफ़र जा उहो लिबास लाहे रेशम जो बहितरीन वॾो शान शौकत वारो लिबास, हथनि में सोन जूं मुंडियूं ऐं वॾे रोब सां अल्लाह जे रसूल वटि हाज़िर पिया थियनि। जीअं नबी अलैहिस्सलाम जिन वटि आया, सलाम कयूं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र उन जे पोशाक ते, उन्हनि जे लिबास ते, उन्हनि जे ज़ेवर ते यानी सोन ते पई त मुंडियूं सोन जूं पातल मर्दनि खे ही लिबास इन्हनि खे रेशम जो। अल्लाह जे रसूल उन जे न सलाम जो जवाबु ॾिनो न उन्हनि ॾांहुं निहार। सॼो ॾींहुं वेही ही माठ करे उथिया। नबी अलैहिस्सलाम निहारण गवारा न कयो। अॼु जा मुसलमान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल जा उम्मती बि सोचीन त मुंहिंजो हुलियो छा आहे, मुंहिंजो लिबास कहिड़ो आहे, मुंहिंजो उथण वेहण कहिड़ो आहे, छा क़यामत जे ॾींहुं प्यारो पैगंबर असां ॾांहुं निहारण गवारा कंदो? सॼो ॾींहुं वेही उथी विया। हाणे ही मुसाफ़िर हेॾो सफ़र करे आया ऐं हिन जी वॾी ताक़त हुई। तक़रीबन 1,70,000 अहले नजरान जे ईसाइन जा ख़ासि जंगजू माण्हू बहादुर हुआ, उन्हनि में मुक़ाबले करण वारा बि हुआ। हिननि ॾिठो असांजी हेॾी ताक़त बि आहे नजरान जी, असां ॾांहुं त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारण गवारा न कयो आहे। ॿिनि माण्हुनि खे ही सुञाणंदा हुआ मदीने में, वापार जे लिहाज़ सां, तिजारत जे लिहाज़ सां, नजरान जे मंडियुनि में जेॾी महिल सहाबा वेंदा हुआ, 2 सहाबा खे सुञाणंदा। कंहिंखे हिकु सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ऐं ॿियो सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हुमा खे। हिननि पुछा कई त भला हिन मदीने में उस्मान बिन अफ़ान या अब्दुर्रहमान बिन औफ मिलंदो? क्यों हा, उन्हनि जी हिकिड़ी जॻह ते का प्रोग्राम आहे या का मजलिस आहे या दावत आहे, उते वेठा आहिनि। ही 2 दस्त ते आया, उते सैयदना उस्मान ऐं हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हुमा सां मुलाक़ात थी। मिलण खां बाद में उन्हनि खे हाल अहवाल ॾिनऊं त सॼो ॾींहुं थी वियो। तव्हांजो नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां त उनजे ख़त ते हाज़िर थियासीं, लेकिन उन ॾे असां सलाम कयो, सलाम जो जवाबु न ॾिनऊं, असां खां हाल अहवाल न वरितऊं। हाणे असां छा कयूं ॿुधायो, असां वापसि वञूं?
सैयदना उस्मान ही हजरत अब्दुर्रहमान बिन औफ ॾिठो, हजरत अली बि वेठो, सैयदना अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु, अली शेर खुदा उते वेठा। हजरत उस्मान चयो, ऐ अबुल हसन, भला तूं को मशवरो ॾे, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जाही आयल ही कासिदन बहरा का अल्लाह जा रसूल इनंदा निहारी न था, किया राजी थी अल्लाह जा रसूल, आखिर मसलो छाए। हजरत अली रज़ी अल्लाह तआला नु इन मामले के जानंदा हा त अल्लाह जे रसूल के कहिड़िन शयुनि खां नफ़रत आहे ऐं जो निहारण गवारा न था कन, छो त हजरत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला नु त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराने जो हिकिड़ो फर्द आहे, अहले बैत में शामिल आहे। ऐं उन लिहाज़ सां सैयदना अली रज़ी अल्लाह तआला नु फरमायो, हा आऊं इन्हनि खे ॾस ॾियां थो, ही मुंहिंजो ॾस कनि। हिननि खे चई तव्हां वापसि वञो, केॾांहुं वापसि वञो, जिते तव्हां पंहिंजो लिबास लाहे रखी आया आहियो न, सफ़र वारा सादा कपिड़ा, उहे कपिड़ा पायो, इहे रेशम वारा कपिड़ा लाहे छॾियो। ऐं ही सोन जूं मुंडियूं तव्हांजो पातल न, इहे बि लाहियो, पोइ तव्हां ईअं बग़ैर सोन पाइण जे वञो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां हाज़िर वञी थियो, एहतराम सां सलाम कयो, पोइ तव्हां मूंखे ॿुधाइजो त अल्लाह जा रसूल तव्हां सां हम कलाम थियनि था या न। हजरत अली रज़ी अल्लाह तआला खे उहो वक़्तु यादि हो जॾहिं किसरा जा ॿ कासिद आया न, उहे बि वॾा शान शौकत में सोन जा ज़ेवर पाए करे उन वक़्तु जेॾी महिल पहुता हुया, अल्लाह जे रसूल उन्हनि खे जवाब त न ॾिनो पर निहारियूं न। हालांकि किसरा जा वॾा कासिद मोकिलियल हा, किसरा जेखां नाले ॿुधण खां माण्हू डिॼंदा हा, अल्लाह जा रसूल उन्हनि जे नुमाइंदनि सां ॻाल्हाइनि न पिया। सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु हुन वक़्तु अल्लाह जे रसूल खे अर्ज़ु कयो, अल्लाह जा रसूल तव्हां छो नथा इन्हनि ॾे निहारियो, इन्हनि खां हाल अहवाल वठो। पाण फरमायूं, अली मूंखे इन्हनि जा चेहरा नथा वणनि। नेठ अल्लाह जे रसूल साहब सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जे चवण ते उन्हनि सां हम कलाम थिया, पर पहिरियों अल्लाह जे रसूल उन्हनि खां सवाल इहो कयो, मूंखे ॿुधायो तव्हांजा चेहरा जेके बनाया विया आहिनि इहो तव्हांखे कंहिं हुकुम कयो आहे? हाणे उन्हनि जा चेहरा छा हुआ? इंसान हा, इंसाननि जहिड़ा हा। हू त पंहिंजे पाण खे वॾो सुहिणो बनाए आया हा, वॾे शान शौकत में आया हा। सूंहं उन्हनि कीअं बनाई हुई? शहपर वॾा हुआ, ॾाढ़ी कूड़ी न हुई, चेहरो अहिड़ो हुयो, मुछूं वॾियूं हुयूं ऐं ॾाढ़ियूं कूड़ी न हुई। अल्लाह जे रसूल फरमायो त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे अहिड़ो चेहरो बनाइण जे लाइ कंहिं चयो आहे? त हुननि जवाब ॾिनो, असांखे असांजे रब जो हुकुम आहे। हू बादशाह के रब चवंदा हुआ। अल्लाह जे रसूल जवाब में छा फरमायो? मूंखे मुंहिंजे रब जो हुकुम आहे, कसु शवारे वअफुल लुहा, पर फरमायो मुंहिंजे रब जो मूंखे हुकुम आहे ऐं मुछूं कटिया ऐं ॾाढ़ी खे माफ़ करे छॾिया। त हज़रत अली खे उहो वक़्तु यादि हो त अल्लाह जे रसूल उन्हनि ॾांहुं पोइ ॻाल्हायो, नेठि निहारियो त हिननि खे बि अल्लाह जे रसूल हज़रत अली इहो रस ॾिनो, तव्हां इहो रेशम वारो लिबास लायो ऐं तव्हां सोन जूं मुंडियूं लायो, अल्लाह जे रसूल वटि वञो। हिननि ईअं ई कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिननि जे सलाम जो जवाब ॾिनो ऐं ख़ुशि मरहबा करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिननि खे विहारियो। पोइ अल्लाह जे रसूल सभ खां पहिरीं छा फरमायो? तव्हांजो हिननि खे बि ख़बर पवे ऐं ॿी उम्मत खे बि ख़बर पवे त अल्लाह जे रसूल छो ॻाल्हाइण नथी चाहियो, निहारण बर्दाश्त नथे कयूं। फरमायूं, वल्लज़ी बासनी बिल हक़ लक़द आतूनिल मर्रतल ऊला व इन इब्लीस लमअहुम। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, कसम उन ज़ात जो जंहिं मूंखे हक़ सां मोकिलियो आहे त ही पहिरियों दफ़ो जेॾी महिल मूं वटि आया उन वक़्तु शैतान हिननि सां गॾु हुयो। फख्र जी हालत में आया, तकब्बुर जी हालत में आया, गुरूर जी हालत में आया, शान शौकत में आया।
आजिज़ी में न हुआ, निबड़त में न हुआ, तवाज़ा में न हुआ। उन करे शैतान इन जे ज़हनन ते सवार हो, इन करे मुंह इन्हनि सां न ॻाल्हायो। कोई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे इन्हनि ॿुधायो तव्हां ख़त मोकिलियो आहे असांखे ख़ासि अहले नजरान जे ईसाइन पादरिन मोकिलियो आहे, राहिब मोकिलियो आहे। असां तव्हां सां कुझु सवाल कंदासीं, कुझु ॻाल्हियूं कंदासीं, पोइ जेको फ़ैसिलो थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो ॿुधायो कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ा सवाल आहिनि। पहिरियों सवाल हिननि ईसाइन इहो कयो, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधा जे तूं नबी आहीं, हज़रत ईसा खां पोइ आयो आहीं, पोइ असांखे ॿुधा त हज़रत ईसा जो पीउ केरु हुयो। इहो सवाल कयो। हिननि जो अक़ीदो त नऊज़ बिल्लाह आहे त अल्लाह जो पुटु हो हज़रत ईसा। अल्लाह ताला इन्हनि अक़ीदे ते लअनत कई आहे उन्हनि जे मथां क़ुरान में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इन्हनि जो जवाब छा ॾिनो, पाण फरमायूं तव्हांखे इहा ख़बर आहे, तव्हां इक़रार कयो था त जेॾी महिल ॿार पैदा थींदो आहे, ख़ासि करे पुटु जेको पैदा थींदो आहे, उन जो चेहरो पीउ जी मुशाबिहत हूंदो आहे। तव्हांखे को माण्हू अहिड़ो सुझे थो जो ईसा कंहिंजी मुशाबियत हुजे? न, कंहिंजी मुशाबियत आहे ई कोन्हे। त इहो जवाब ॾिनो त न ईसा जे चेहरे वांगुरु मुशाबियत त कंहिंजी कान्हे का। ऐं यकीनन कंहिंजो बि को शख़्स को ॿार पैदा थींदो आहे, पुट जी सूरत जेका आहे पीउ जहिड़ी लॻंदी आहे कंहिं न कंहिं निशानी में। जीअं हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु सुता पिया हिकिड़े ॾींहुं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ज़िंदगी में एॾी त ख़ुशी थी, छो त उन वक़्तु कई माण्हू जेके हुआ मुखालिफ़ हुआ, फितने वारा हुआ, तुहमतूं लॻाइण वारा बि हूंदा हुआ, इल्ज़ाम लॻाइण वारा बि हूंदा। हज़रत उसामा हज़रत ज़ैद जो फर्ज़ंद आहे, पर माण्हू कई ॻाल्हियूं कंदा हुआ। अल्लाह जे रसूल खे ॾुख थींदो हुयो उसामा जे बारे में, छो था ईअं चवनि? अल्लाह जे रसूल हिकिड़े ॾींहुं वञनि पिया, सुतो पियो आहे, पेर ज़ाहिर हुआ, पेर हू बहू पीउ हज़रत ज़ैद जहिड़ा हुआ। उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशी जो इज़हार कयो, ऐं मुंहिंजा अल्लाह अॼु जेका मूंखे ख़ुशी थी आहे, मुखालिफ़ जेके बि ॻाल्हियूं कनि पिया, ॾिसो उसामा जा पेर हू बहू मुशाबिह ज़ैद जे पेरनि जहिड़ा आहिनि। यानी पुटु जेको आहे मुशाबिहत पीउ जे हवाले सां का न का निशानी लॻंदी आहे, हज़रत ईसा जी अहिड़ी निशानी कान्हे। ऐं अल्लाह जे रसूल जो चवण जो मतिलबु इहो त जे ईसाई चवनि था अल्लाह जो पुटु आहे नऊज़ बिल्लाह, त पोइ ॿुधाइनि हज़रत अल्लाह ताला जी सूरत कहिड़ी आहे? काइनात में कोई नथो ॿुधाए सघे। लैस कमिस्लिही शै, उनजो त मिसाल ई कोन्हे को। केरु ॿुधाईंदो त अल्लाह जी सूरत कहिड़ी आहे? ही बदबख्त अल्लाह जे रसूल जे शान में भी गुस्ताखी करे, आम माण्हू के पंहिंजो मुर्शिद बनाए चवंदा। ही कंबर वारो हुसैन शाह फौत थी वियो, उनजी जिंदगी में भी शिरक में तो उनजा मुरीद घणा मुब्तला हुआ, ऐं पाण ई हिकु तागूत बणिजी करे अल्लाह जी तौहीद खां माण्हुनि खे रोके ऐं पंहिंजी पूजा कराईंदो हुयो। बहरहाल फौत थी वियो, पर उन खां बाद में बि तव्हां उन्हनि जा मुल्ला उन्हनि जूं तकरीरूं जा अक़ीदा ॿुधो, नऊज़ बिल्लाह एतिरे क़दुरु चवंदा त हू बहू हुसैन शाह जी सूरत बस मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी छॾियो। नऊज़ बिल्लाह अल्लाह जे रसूल जे शान में गुस्ताखी ही पाण कनि, पोइ चवनि ॿिए ते फतवाऊं लॻाइनि त फिलाणो गुस्ताख आहे। हता के एतिरे क़दुरु ही अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कंदे कंदे एतिरो त तजावुज़ कनि था, गुलू करे वञनि था। हिकिड़े आम शख्स जी तारीफ़ कंदे, हिकु पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ कंदे बयान थो करे। हिकु मीलादी मुल्लू ख़ासि मीलाद जे टाइम ते 12 रबीउल अव्वल ते बयान कंदे छा थो चवे? चवे थो फिलाणो मुंहिंजो मुर्शिद जेको बुज़ुर्ग हुयो
उहो गुज़रे तकरीबन 7 ॾींहं बीमार थी पियो ऐं पंहिंजे शागिर्दनि खे चई आऊं वञा थो पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे ॻोठ थो वञा ऐं तव्हांखे आऊं न पढ़ाईंदुसि 7 ॾींहं न पढ़ाईंदो 7 ॾींहं तव्हांखे छुटी आहे 7 ॾींहं आयो त शागिर्द 7 सबक ते ॿुधाए विया उनखे तजुब थियो त ही 7 सबक तव्हां किथां ॿुधाया तव्हांखे कंहिं पढ़ायो साईं तव्हांजो रोज़ानो ईंदा हो तव्हां कॾहिं छुटी कई आहे हू चवे थो 7 ॾींहं कोन हुउसि तव्हांखे कंहिं पढ़ायो पोइ चवे तो त बस मुझो मुर्शिद जेको हो उहो 7 ॾींहं बीमार हो नऊज़ बिल्लाह अल्लाह जे रसूल उन जी सूरत में अची 7 ॾींहं शागिर्दनि खे पढ़ायो आहे मुझे मुर्शिद जी सूरत में अल्लाह जा रसूल मदीने मां रोज़े मां उथी 7 ॾींहं हिन जे मदरसे में पढ़ाइण आया आहिनि अल्लाहु अकबर नऊज़ बिल्लाह कहिड़ो ग़लत गंदो अक़ीदो माण्हुनि खे दीन इस्लाम खां फेराइण जे लाइ केॾियूं गुस्ताखियूं कनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अल्लाह जे शान में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो तमाम मुखा सवाल कयो आहे ईसा अलैहिस्सलाम कंहिंजी मुशाबियत उन जो पीउ केरु आहे पाण फरमायूं ईसा कंहिंजी मुशाबियत नाहे न अगर चओ था त अल्लाह ताला नऊज़ बिल्लाह उन जो औलाद आहे उन जो पुटु अल्लाह जो त मूंखे ॿुधायो त अल्लाह जी तशबीह कंहिं ॾिठी आहे अल्लाह जी सूरत कंहिं ॾिठी आहे हिते लाजवाब थी विया को जवाब न ॾिनो ॿियो सवाल अल्लाह जे रसूल हाणे कयो उन्हनि हिकिड़ो सवाल कयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम समझाइण जे लाइ उन्हनि खे बार बार समझाइनि पिया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा तव्हां ॼाणो था असांजो रब हमेशह ज़िंदा आहे हाणे अक़ीदा ॾिसो अॼुकल्ह नाम निहाद शख़्स जो अक़ीदो बि ॾिसो जेको अल्लाह जे रसूल सां इश्क जी मोहब्बत जी दावा थो करे ऐं ईसाइन जो बि पंहिंजो वरी अक़ीदो ॾिसो अल्लाह जे रसूल उन खां सवाल कयो पाण फरमायूं छा तव्हांखे इहा ख़बर न आहे असांजो रब हमेशह ज़िंदा आहे अल्लाह ते कॾहिं बि मौत न ईंदो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम कॾहिं न कॾहिं फ़ौत थींदो ऐं हुननि जो अक़ीदो आहे त हज़रत ईसा फ़ौत थी वियो उनखे सुलेब ते लुटकायो वियो फांसी ॾिनी वई ईसाई त इन मौत जा बि काइल आहिनि इन वक़्तु ईसाइन चयो हा इहो मञूं था त हज़रत ईसा फ़ौत थींदो असांजो त अक़ीदो आहे थी वियो पर तव्हांजे अक़ीदे जे मुताबिक़ फ़ौत थींदो ऐं अॼुकल्ह हिन जो अक़ीदो छा आहे अल्लाह जे रसूल खे फ़ौत नथो तस्लीम करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़ौत तस्लीम नथो करे हज़रत ईसा जे बारे में ईसाई भी चवन था त हा मौत ईंदो छो त मौत अल्लाह जी ज़ात ते कोने को बाकी नबी ते मौत अचणो आहे ईसाई ने के भी यकीन सां तस्लीम कयो पाण फरमायूं छा तव्हां नथा ॼाणो असांजो रब हर शइ ते क़ादिर आहे असांजो रब हर शइ ते क़ादिर आहे पूरी कायनात जो मुहाफिज ऐं निगहबान आहे ऐं हर शइ खे हर साह वारी शइ खे रोज़ी ॾियण वारो आहे अल्लाह जे रसूल इहो सवाल रखियो ईसाइन जे अॻियां असांजो रब हर शइ खे पैदा करण वारो हर शइ जो निगहबान हर शइ जो मुहाफिज हर शइ खे रोज़ी ॾियण वारो छा तव्हां मञो था हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि अहिड़ी का सिफ़त आहे कि न असांजी इहो त मञूं था त अल्लाह ताला रोज़ी ॾियण वारो आहे अल्लाह निगहबान आहे अल्लाह मुहाफिज आहे अल्लाह रब्बुल आलमीन ई आहे जेको रोज़ी ॾिए पियो ऐं अॼुकल्ह जे हिन बिदअती मुशरिक जो अक़ीदो ॾिस औलाद कंहिंखां पिया घुरनि रोज़ी कंहिंखां पिया घुरनि नफ़े नुक़सान जे लाइ कंहिंखे पुकारीनि पिया सॾ कंहिंखे पिया कनि वासीन था कंहिंजे लाइ गैरुल्लाह जे लाइ इंसाननि जे अॻियां मुर्दनि जे अॻियां
पर ईसाई भी इनके तस्लीम कन पया। ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो असां तस्लीम था कयूं त कायनात के हलाण वारो, हिफाजत करण वारो, निगहबान, हर शय के रोज़ी ॾियण वारो अल्लाह रब्बुल आलमीन आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा पो ईसा अलैहिस्सलाम इन्हनि मां कंहिं शइ ते क़ादिर आहे? ईसाईन जो इहो ई जवाब हो, न, हरगिज़ न। नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो ॿी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन ऐं आसमान जे ग़ैब खे ॼाणे थो। आसमाननि में ऐं ज़मीन में जेका बि शइ आहे अल्लाह ताला खां मख़फ़ी नाहे। ईसाईन इनखे बि तस्लीम कयो। ऐं अॼुकल्ह जो अक़ीदो छा आहे? अॼुकल्ह नाम निहाद बिदाती मुशरिक मिलादी जेके दीन में बिदातूं पैदा करण वारा, उन्हनि जो अक़ीदो छा आहे? मुंहिंजो बुज़ुर्ग, मुंहिंजो मुर्शिद, मुंहिंजो साईं उहो त ग़ैब ॼाणंदो आहे, हिते वेठो आहे, हर निमाज़ मदीने में पियो पढ़े, साईं खे सारी ख़बर आहे, ज़िंदा बि ॼाणनि पिया, मुर्दा बि ॼाणनि पिया। पर ईसाई तस्लीम कनि पिया ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि जे अंदरि, ज़मीन जे अंदरि हर शइ अल्लाह खां मख़फ़ी नाहे। हर शइ ते के अल्लाह ताला ॼाणे थो। आलिमुल ग़ैब अल्लाह जी ज़ात आहे। हाणे आख़िरी सवाल अल्लाह जे रसूल जेको कयो आहे उहो ॿुधो। सभु सवाल करे पाण हिननि खे लाजवाब करे छॾियो। पाण फरमायो हाणे मूंखे ॿुधायो, ईसा अलैहिस्सलाम माउ जे पेट में पैदा थियो, माउ जे पेट में जन्म वरितई। अम्मा मरियम आम औरतुनि वांगुरु उमेदगारी सां हुई या न? जेतिरा महीना औरत पंहिंजे ॿार खे पेट में सांढे थी, एतिरा महीना उन गुज़ारिया हा या न? उन्हनि महीननि में, उन्हनि ॾींहंनि में औरत जेका आहे उन में तब्दीली अची वेंदी आहे। का बीमारी, का तकलीफ़, का कमज़ोरी, का परेशानी उन अमर खे थींदी आहे। जंहिं माउ जे पेट में बच्चो हूंदो आहे उनजी निंड फिटल हूंदी आहे। हू केॾी महिल परेशान, केॾी महिल सोचुनि में, केॾी महिल दर्दनि में, केॾी महिल तकलीफ़ में। अल्लाह जे रसूल फरमायो छा अम्मा मरियम खे उहा तकलीफ़ थी हुई या न? हा ए मोहम्मद, जेसि ताईं हज़रत ईसा 9 महीननि ताईं माउ जे पेट में हुयो, पैदा थियण ताईं माउ खे उहा ई तकलीफ़ थी पए जीअं आम औरत खे थींदी आहे। पाण फरमायो मूंखे ॿुधायो ईसा जॾहिं पैदा थियो, विलादत थी, त उहो आम ॿारनि वांगुरु पैदा थियो हो या न? ऐं उहो रुनू हुयो या न? उनजो आवाज़ तव्हांजे किताबनि में लिखियल आहे या न? ऐं तव्हांखे सारी हक़ीक़त ख़बर आहे उन माउ जी थञ पीती हुई या न? हा, पंहिंजी अमर मरियम जी उन थञ पीती हुई, माउ जो खीर बि पीतो हुयो, पोइ खाधे खाइण जेतिरो थियो खाधो बि खाधई। अल्लाह जे रसूल फरमायो हाणे मूंखे ॿुधायो त उहो ईसा रब कीअं थो थी सघे? मुंहिंजो रब त न कंहिं मां पैदा थियो आहे, न कंहिंखे ॼाऊ अथसि, न कंहिं मां पैदा थियो आहे। हू औलाद खां पाक आहे। कुल हुव अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िरी सवाल करण खां पोइ वरी बि हिननि खां पुछो। पाण फरमाया मूंखे ॿुधायो ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जेको अख़्तियार ॾिनो हुयो उन अख़्तियार खां वधीक का ईसा तजावुज़ कई? जेके अख़्तियार अल्लाह ॾिना, जेके शयूं अल्लाह ॾिनियूं, जेके मौजज़ा अल्लाह ॾिना, हज़रत ईसा कॾहिं इहो अख़्तियार ज़िक्र कयो त ही मूंखे वॾी ताक़त आहे? क्यों न? ऐं अॼुकल्ह जो अक़ीदो साईं खे त एॾी ताक़त आहे, बुज़ुर्ग खे एॾी ताक़त आहे, साईं जी करामत बयानु कंदा, फिलाणे जी करामत, साईं जी करामत, बुज़ुर्ग जी करामत, करामतूं पिया बुज़ुर्ग ॾेखारीनि। हज़रत ईसा खे मौजज़ा मिलिया। अल्लाह जे रसूल फरमायो ही उन जा मौजज़ा। ऐं अॼुकल्ह जो मुशरिक को बिदअती बदअक़ीदो इंसान अगरि जेकॾहिं अॼुकल्ह जो हुजे हा न उन वक़्तु नऊज़ बिल्लाह उनखे हज़रत ईसा खे चया तूं त अल्लाह आहीं। हालांकि हज़रत ईसा खे अल्लाह जे तरफ़ां मौजज़ा कहिड़ा मिलिया हा? अहिड़ा मौजज़ा मिलिया जो मिटीअ मां पखी ठाहे
उनमें फूक ॾींदो त पखी बाक़ाइदा पखी बंजी उॾामंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम कंहिं नाबीन ते हथ रखंदो हुयो, उनखे नज़र मिली वेंदी हुई। कोढ़ जो मरीज़ आहे, बीमार आहे, उनखे हथ रखंदा ठीक थी वेंदो। पर उहो अख्तियार छा हज़रत ईसा ज़िक्र कयो आहे, व रसूलन इला बनी इसराईल अन्नी क़द जितुकुम बिआयतिन मिन रब्बिकुम अन्नी अख़लुक़ु लकुम मिन अत्तीन कहयति तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह व उबरिउ लकुम वल अबरस व उह्यिल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम इन्न फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत ईसा के बनी इसराइलन जे तरफ मोकिलियो ऐं उन्हनि खे ॿुधायऊं अल्लाह जे रसूल, अल्लाह जे तरफ़ां रसूल बणिजी करे तव्हां ॾे आयो आहियां ऐं कुझु मौजज़ा खणी आयो आहियां, कुझु निशानियूं खणी आयो आहियां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन एसि ताईं को नबी न मोकिलियो आहे, एसि ताईं को रसूल दुनिया में कंहिं उम्मत जे तरफ़ न मोकिलियो आहे जेसि ताईं का न का निशानी ॾेई करे मोकिली हुजे। अल्लाह जे रसूल फरमायो ईअं मूंखे अल्लाह ताला मूंखे निशानी मौजज़ो ॾेई करे मोकिलियो आहे जेको क़यामत ताईं मुंहिंजो मौजज़ो क़ाइम रहंदो, उहो आहे क़ुरान करीम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मौजज़ो तो ज़िक्र करे उन वक़्त चवे थो ऐ बनी इसराईल ऐ मुंहिंजी क़ौम वारो तव्हां जे अॻियां मूं मौजज़ो ज़िक्र कयो आहे, हिकिड़ो मिटीअ मां पखी बनाए करे उन में मूं फूक ॾिनी आहे, उनखे मूं चयो ज़िंदा थी वञ उॾाम त उॾामण लॻो आहे, पर आख़िरी लफ़्ज़ क़ुरान जा आयत जा अल्फाज़ ॾिसो बिइज़्निल्लाह बिइज़्निल्लाह बिइज़्निल्लाह। अल्लाह जे हुकुम सां पखी उॾाम ठाहियो त मूं पंहिंजे हथनि सां सूर त मूं साह त फूकियो, यानी हिकिड़ो साह विझण जे लाइ मूं फूक त ॾिनी आहे, पर हाणे असुल पखी ठाहिण वारो अल्लाह आहे, उॾाइण वारो अल्लाह आहे बिइज़्निल्लाह। अल्लाह जे हुकुम सां उॾामी वञ। अॼुकल्ह जो बिदअती मुशरिक बादशाह पीर शेख अब्दुल कादिर जीलानी जूं करामतूं बयान कंदे कंदे छा चवंदो आहे त नऊज़ बिल्लाह बादशाह पीर खे एतिरो तो हुकुम जे जेकॾहिं जेतिरनि खे ज़िंदा रखे जेतिरनि खे मारे ऐं उहा रूहनि जी थैली बि इज़राइल खां खुरे पाण वटि रखी छॾी। कब्रिस्तान जा कब्रिस्तान बादशाह पीर ज़िंदा करे छॾिया। अफ़सोस आहे अक़ीदे रखण वारनि जे मथां केतिरे क़दुरु गुमराह थी चुका आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बग़ैर पीउ जे पैदा थियल आहे, अल्लाह जे हुकुम सां पैदा थियो, अल्लाह जो नबी आहे ईसा। अल्लाह ताला उनखे ज़िंदह घुराए वरितो आहे, अञा फौत न थियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम, अञा ईंदो ईसा अलैहिस्सलाम दज्जाल खे क़त्ल कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो, उनजो नुज़ूल थींदो, पर अफ़सोस आम अल्लाह जा बाना अल्लाह जा वली ठीक आहे पंहिंजी जॻह ते, असां इहा मुखालिफ़त न था कयूं। शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो नेक बानो हुयो, अल्लाह जो वली चई सघूं था, अल्लाह जो दोस्त हुयो, मुत्तकी इंसान हो जेके अल्लाह ताला निशानियूं क़ुरान में ज़िक्र कयूं आहिनि उहे उन में हुयूं। तक़वा हुई, तौहीद हुई, परहेज़गारी हुई, पर हिननि शख़्सनि उन जे हुकुम ते बि अमल न कयो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेॾी महिल हुन पखी खे उॾारे थो तेॾी महिल चवे थो बिइज़्निल्लाह ऐ मुंहिंजी क़ौम वारो हिन में मुंहिंजो अख़्तियार न आहे, मुंहिंजो को दख़ल न आहे, मुंहिंजी मर्ज़ी न आहे, मुंहिंजो मौजज़ो मुंहिंजी करामत न आहे, अल्लाह जे हुकुम सां इहो मौजज़ो मिलियल आहे। ऐं जेॾी महिल मादरज़ाद माउ जे पेट मां नाबीन पैदा थियल आहिनि, कोढ़ जा मरीज़ उन्हनि ते बि हथ रखण खां बाद में दुआ
दुआ घुरी छा चवंदा फरमाईंदा इनके नज़र मिली वई आहे त बिइज़्निल्लाह कोड़ जी बीमारी ख़त्म थी वई त बिइज़्निल्लाह व उहियल मौता जे करे हिकिड़ो मुर्दो थी वियो आहे ऐं ईसा तू नबी आहीं हिनखे ज़िंदा करे ॾेखार हिन खां का ॻाल्हि असां हिकिड़ो दफ़ो पुछी बि वठंदासीं हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां उनखे चवंदो कुम बिइज़्निल्लाह उथी वञ अल्लाह जे हुक्म सां त उन वक़्तु थोरो ज़िंदा थी वेंदो हुयो तव्हांजो ये अल्लाह फरमाए थो इन निशानियूं ईसा तूं खणी वञ हुननि खे चओ त सारो कमु अल्लाह करण वारो आहे ऐं त अल्लाह जो रसूल बणिजी आयो आहियां त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो मूंखे ॿुधायो छॾ मोबाइल खे पोइ छो आख़िर में टाइम ॾिनव मूंखे हाणे आईंदा सम्झी वेंदो त आख़िरी टाइम न ॾींदव हज़रत ईसा अलैहिस्सलाम मूंखे अहसासु आहे हिन सामीन जो पर इहा कुझु सज़ा तव्हांखे बची वञे मूं तव्हांखे शुरू में चयो मूंखे टाइम थोरो ॾियो पर तव्हां चयो न आख़िर में जॾहिं खुलियो मैदान छॾियो अथव त पोइ हाणे छॾियो त कुझु वक़्तु इंशाअल्लाह हिन में का बि परेशानी कान्हे जेतिरो वक़्तु वेहंदासीं ॿुधंदासीं इंशाअल्लाह असांजे अक़ीदे जी बि इस्लाह थींदी ही हिकु हिकु सेकंड मिंट इंशाअल्लाह असां गुनहगार आहियूं इहे अजर में अल्लाह रब्बुल आलमीन लिखंदो असांजे गुनाहनि खे माफ़ कंदो बसि इंशाअल्लाह चंद मिंटनि में पंहिंजे बयान खे ख़त्म थो कयां बसि आख़िरी सवाल थी वियो उन्हनि ईसाइनि जो त ईसाइनि आख़िर में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन्हनि खे पुछो उन्हनि खां त हज़रत ईसा खे अल्लाह ताला जेके मौजज़ा ॾिना ॿुधायो त उन में पंहिंजो को अख़्तियार हुन इस्तेमालु कयो पंहिंजी मर्ज़ी उन वक़्तु ईसाइनि बि इनकार कयो त न जेको कुझु कई पे अल्लाह जे तरफ़ां जेको कुझु कई अल्लाह जे तरफ़ां ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि अल्फाज़नि में इन्हनि खे लाजवाब करे छॾियो त बीबी मरियम जे पेट मां जॾहिं हज़रत ईसा पेट में हुयो त बि आम हिकु औरत जेका आहे उन वांगुरु तकलीफ़ हुई अमर खे ऐं हज़रत ईसा दुनिया में आयो त बि उहो ई आम ॿार वांगुरु जीअं निशानी हूंदी आहे इहे निशानियूं हुयूं अल्लाह ताला उनखे बि ज़िक्र कयो आहे क़ुरान करीम में फरमाई क़ाल इन्नमा अना रसूल रब्बिके लिअहब लक गुलामन ज़किया क़ालत अन्ना यकूनु ली गुलाम वलम यमससनी बशर वलम अकु बगिया क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुक हुवा अलय्य हय्यन वलिनजअलहु आयतन लिन्नास व रहमतन मिन्ना व कान अमरन मक़ज़िया فجاءها المخاض إليها فحملته فانتبذت به مكانا قصيا فجاءها المخاض إلى جذع النخلة قالت يا ليتني مت قبل هذا وكنت نسيا منسيا فناداها من تحتها ألا تحزني قد جعل ربك تحتك سريا وهزي إليك بجذع النخلة تساقط عليك رطبا جنيا فكلي واشربي وقري عينا فإما ترين من البشر أحدا فقولي إني نذرت للرحمن صوما فلن نكلم اليوم إنسيا فأتت به قومها تحمله قالوا يا مريم لقد جئت شيئا فريا يا أخت هارون ما كان أبوك امرأ سوء وما كانت أمك بغيا فأشارت إليه قالوا كيف نكلم من كان في المهد صبيا قال إني
अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया वजालनी मुबारकन ऐनमा कुन्तु वऔसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुमतु हय्या व बर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िया वस्सलामुन अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जॾहिं महिल रसूल बीबी मरियम वटि वियो हो, रसूल मां मुराद हज़रत जिब्राइल अमीन आ। मलाइक जॾहिं महिल वियो हो पर इंसानी सूरत में, जॾहिं बीबी मरियम अलैहिस्सलाम बीबी मरियम जॾहिं महिल हिकिड़ो ख़ालिक इबादत गाह में इबादत करे रही हुई, छो त पर्दे जे अंदर पर्दा नशीन औरत हुई, गैरन खां पर्दा करे पादरी राहिब भी बैतुल मुक़द्दस में रहंदा हुआ। उन्हनि सभिनी खां हिकु ओभर तरफ़ अलॻि इबादत खाने में वेही करे इबादत कंदी। तव्हांजो हिते को माण्हू न अचे, छो त बचपन खां वठी बैतुल मुक़द्दस जे लाइ वक़ुफ़ कयल हुई। उहा नंढड़ी न्याणी वॾी थी आहे, जवानी खे पहुती आहे, तॾहिं न पर्दो करे हिकिड़ी साइड में थी वेहंदी हुई। तव्हांजो मर्दनि सां गॾु न वेहे, इबादत अलॻि कंदी हुई। उते के इंसानी सूरत में फरिश्तो जिब्राइल अलैहिस्सलाम रूह डाल फादन रूहुल अमीन जिब्राइल के चयो वियो आहे। जेॾी महिल जिब्राइल इंसानी सूरत में थी करे मरियम जे साम्हूं आयो आहे, उन वक़्तु बीबी मरियम ख़ौफ़ ज़दा थी वई आहे। छा थी चवे, इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया। ऐ गैर मुहर्रम, ऐ मर्द छो आयो आई मूं वटि, ऐं पनाह थी घुरां अल्लाह खां तुंहिंजे बारे में, तुंहिंजे ॻाल्हि खां, तुंहिंजे शर खां, तुंहिंजो हिते अचण छाजे लाइ आयो आई, तूं मर्द आहीं, ऐं मुंहिंजे रब खां पनाह थी घुरां। मतिलब तो न वक़्तु हुनजी जवानी आहे, पाक दामन औरत आहे, अल्लाह जी इबादत करे रही आहे, गैर माण्हू खे ॾिसी करे चवे थी इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया। छाजे लाइ हिते आयो आहीं? आऊं जेका सो बद चाल न आहियां, बद किरदार न आहियां। इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया। छा तो मूंखे बद किरदार समझो आहे जो तू मुँह बगैर आवाज जे, बगैर इजाजत जे तू मुझे इबादत खाने में आई। इन वक्त जॾहिं महिल उन्हनि चयो हो इन्नी अऊज़ु बिर्रहमान, अहले मुफ़स्सिर लिखनि था तफ़सीर जे अंदर, जेॾी महिल हुन चयो इन्नी अऊज़ु बिर्रहमान, हालांकि सूरत जिब्राइल जी त इंसानी सूरत हुई, पर इन्हनि लफ़्ज़नि सां जिब्राइल ॾकी वियो, हुन असली सूरत छॾे ऐं उन वक़्तु फरिश्ते जिब्राइल जी सूरत बनाई। ऐ बीवी, आऊं पंहिंजी मर्ज़ी सां न आयो आहियां, पर आऊं सूरत इंसानी में तोखे ॿुधाइण आयो हुयसि, आऊं इंसान कोन आहियां। ऐं वाक़ई तूं त पाक दामन आहीं, आऊं के बुराई जे इरादे सां कोन आयो आहियां, आऊं अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल रसूल आहियां, यानी मोकिलियो वियो आहियां, ऐं अल्लाह जे तरफ़ां आयो आहियां, फरिश्तो आहियां। जिब्राइल उन वक़्तु जेॾी महिल बीबी चयो इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया, ऐं पनाह थी घुरां, तू गैर मुहर्रम गैर मर्द छाजे लाइ मूं वटि आयो आहीं, ऐं का बदकार औरत न आहियां। उन वक़्तु जिब्राइल इन वक़्तु फौरन पंहिंजी असली सूरत में अची वियो ऐं चवण लॻो, बीबी आऊं त तोखे हिकु पाकीज़ पुट जी ख़ुशख़बरी ॾियण आयो आहियां। उन वक़्तु बीबी साहब जी तकलीफ़, बीबी साहबा जी वधी वई। छा जी तकलीफ़ वधी? गम, परेशानी, परेशान थी चवे थी लम यमससनी बशरुन वलम अकु बगिया, वलम अकु बगिया जी माना इहा आहियां बदचाल बद किरदार न आहियां। मूंखे त कंहिं मर्द छुयो बि न आहे, वेझो बि कोन आयो आहे, तूं कीअं थो चवीं त मूंखे पुट जी ख़ुशख़बरी पियो ॾी? कि बस अल्लाह ताला जो हुकुम आहे, अल्लाह फ़ैसिलो करे चुको आहे।
हाने उन वक्त खां पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम थियो, कुन फयकून जो मालिक आहे अल्लाह ताला, उन रूहुल अमीन खे हुकुम थियो त सूर फूकी वञे, हिकु क़िस्म जो उन में ॿार जे लाइ हिकु सूर फूकियो वियो। तव्हांजो बीबी साहिबा खे उहो औलाद बग़ैर मर्द जे थियो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी इहा बादशाही, पंहिंजी इहा कुदरत ॿुधाई दुनिया वारनि खे त अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे कंहिंखे बग़ैर माउ पीउ जे पैदा करे, कंहिंखे चाहे त बग़ैर मर्द जे पैदा करे, अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे। उन खां बाद में बीबी साहिबा जो सारो वाक़ियो अल्लाह रब्बुल आलमीन इन में उन जे ॿार जी पैदाश, उन जो रोअण, उन खे खणी अचण क़ौम में, पोइ उन जे तरफ़ां केरु ॻाल्हाए ऐं बीबी साहिबा पंहिंजी सफ़ाई बयानु नथी करे सघे। अल्लाह ताला उन नंढड़े ॿार खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी, उन पंहिंजी अमर जी पाक दामनी सभु कुझु बयानु कई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ईसाइन खां छोरा लाइट हथ सां बंदि कराई दो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िर में हाणे नेठ मजबूर कंदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल लाजवाब कयो ईसाइन खे, हाणे टे रुकनी ही कमेटी हिकिड़ी आई, हिकिड़ो वफ़द आयो, हाणे आख़िर में जवाब छा ॾियनि? को बि जवाब न पिया ॾियनि, पर इस्लाम खे क़बूल न पिया कनि। हेतिरा दलील ॿुधी तस्लीम करे चुका, पर पोइ बि ज़ाहिरी कलमो बि न पढ़नि पिया ऐं का गवाही न ॾियनि पिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते उन वक़्त ही आयतूं नाज़िल थियूं, जेॾी महिल न इन्हनि ईसाइन हेतिरा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सवाल जा जवाब, उन्हनि जे हिकु सवाल जा जवाब हेतिरा ॿुधी ऐं हक़ खे तस्लीम कनि हा, ईअं बि न कयूं। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिननि ॾांहुं निहारियो, उन वक़्तु वही नाज़िल जेका थी आहे उहा कहिड़ी वई आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़्क़ि मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि व अंज़ल तौरात वल इंजील मिन क़ब्लु हुदल लिन्नास व अंज़ल फुरक़ान इन्नल लज़ीना कफ़रू बिआयातिल्लाहि लहुम अज़ाबुन शदीद वल्लाहु अज़ीज़ुन ज़ु इंतिक़ाम इन्नल्लाहा ला यख़फ़ा अलैहि शैउन फिल अर्ज़ि वला फिस समाइ हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। ओ अल्लाह, उन खां सिवा कोई माबूद न आहे, उन खां सिवा कोई इलाह न आहे। ओ अल्लाह वल हय्युल क़य्यूम, हमेशा ज़िंदा रहण वारो, हमेशा क़ाइम रहण वारो, हमेशा ॿियनि जो इंतज़ाम करण वारो। ऐं प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला हक़ वारो किताब तो ते नाज़िल कयो, हक़ सां तो ते पंहिंजो किताब नाज़िल कई। जेको किताब तुंहिंजे मथां नाज़िल थियो आहे उहो अॻियनि किताबनि जी बि तस्दीक़ कंदड़ आहे। तौरात जी, इंजील जी, जेके अॻियां किताब माण्हुनि जे हिदायत जे लाइ आया हुआ, उहो उन्हनि जे लाइ तस्दीक़ कंदड़ ई फुरक़ान आहे। हक़ ऐं बातिल में फ़र्क़ करण वारो ई किताब आहे। ऐं प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह फरमाए थो जेके अल्लाह जे आयतुनि जो इनकार कंदा, अल्लाह जे निशाननि जो इनकार कंदा, मुंहिंजा प्यारा पैगंबर हेतिरियूं निशानियूं तो इन्हनि खे ॿुधायूं आहिनि, एतिरियूं आयतूं पढ़ी करे ॿुधायूं, एतिरियूं निशानियूं ॿुधायूं, एतिरा दलील ॾिना, पोइ बि जेकॾहिं उहो हक़ खे तस्लीम नथा कनि, इन्हनि खे चओ इन्नल्लाह शदीदुल इक़ाब, अल्लाह रब्बुल आलमीन सख़्त अज़ाब करण वारो आहे ऐं सख़्त बुराइनि जो बि बदिलो वठण वारो आहे। ज़ुल इंतिक़ाम इन्नल्लाह ला यख़फ़ा अलैहि शैउन फिल अर्ज़ि वला फिस समा, इन्हनि खे चओ त आसमाननि में ज़मीन में अल्लाह ताला खां का बि शइ लिकल न आहे, का बि ॻुझी न आहे। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा,
उहो अल्लाह हुआ जंहिं तव्हांखे माउ जे रहम जे अंदर यानी माउ जे बतन में पेट में जंहिं बि सूरत में चाहियो उहा ई सूरत ॾेई करे तव्हांखे दुनिया में आंदई। ईसा जे बारे में जेकॾहिं चओ पिया त अल्लाह ताला जी मर्ज़ी हुई ईसा खे जहिड़ी बि सूरत ॾिनई उन चाही उहा ई सूरत ॾिनई। युसब्बिरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह का सिवा कोई माबूद ना है, न अल्लाह जो औलाद है नऊज़ बिल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद है, वो ला शरीक है। अल्लाह के रसूल के ये आयतूं पढ़ी ॿुधाई, ये आयतूं नाज़िल थियूं। वरी हुननि हिकु ॿी रिवायत में आहे त हुननि जेॾी महिल इहो सवाल कयो हो न, इहो सवाल कयूं त ईसा जो पीउ केरु आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन्हनि खे जवाब ॾिनो अॼोकी राति तव्हां तरसो पोइ आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि। वही जो इंतज़ार कयूं छो त अल्लाह जा रसूल आलिमुल गैब त कोन हुआ, जेका वही थींदी ही अल्लाह जे तरफ़ां उहो ॻाल्हाईंदा। पाण फरमायूं आऊं तव्हांखे जवाब ॾींदुसि अॼु राति तव्हां क़याम कयो। सुबुह जे टाइम ताईं वही नाज़िल थी वई। इन्न मसल ईसा इंदल्लाहि कमसल आदम खलकहू मिन तुराब सुम्मा क़ाल लहू कुन फयकून अल हक़्क़ु मिन रब्बिक फला तकूनन्न मिनल मुमतरीन फमन हाज्जक फीहि मिन बादि मा जाअक मिनल इल्म फकुल तआलू नदउ अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल कई, ऐ मुझा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्न मसल ईसा इंदल्लाहि का मसल आदम। ईसा जी पैदाश मिसाल आदम जी पैदाश वांगुरु आहे। छो त आदम खे अल्लाह ताला मिट्टी मां पंहिंजे हथनि सां बनाए फरमाई कुन फयकून, आदम थी पओ त आदम थी वियो। आदम खे पैदा कई मिट्टी मां बनाई पंहिंजे हुक्म सां पैदा कई। हिननि खे चओ जेकॾहिं मरियम जे बतन जे अंदर मरियम जे पेट में उनजो बचड़ो ईसा पैदा कई त अल्लाह जे लाइ का मुश्किलात न आहे का। इन मसल ईसा इंदल्लाह का मसल आदम मिन तुराब। अल्लाह फरमायो कुन फयकून। अते फरमाई ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर जेकॾहिं इन खां बाद में तोसां अहिड़ो को बहस कनि, अहिड़ो को मुनाज़रो कनि, अहिड़ा के सवाल कनि, तूं उन्हनि खे जवाब ॾी, पोइ बि तोखे तंग था कनि, तुंहिंजी ॻाल्हि न मञनि, पोइ उन्हनि खे चओ तालऊ नदउ अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। रोशनी तो खत्म थी वई, ॾिसाण कोन पियो। बहरहाल जी चवंदो तो इंशाअल्लाह ही सिर्फ हवाला हूंदा न तरतीब जे हिसाब सां इंशाअल्लाह। इन आयत में अल्लाह ताला फरमाए तो इन मसल ईसा इंदल्लाहि का मसल आदम खलक़हू मिन तुराब। का पोइ फरमाई प्यारा पैगंबर जेकॾहिं हाणे ही मुनाज़रे में दलील हिननि वटि न आहिनि त पोइ मुबाहिलो कर हिननि सां। सुबुह जो टाइम थियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया ऐं उहे अहले नजरान जा ईसाई बि वेठा आहिनि, उहो वफ़द वेठो आहे। पाण फरमायूं हाणे मूं हेतिरा तव्हांखे दलील ॾेई करे सम्झायो आहे, पर हाणे छा था कयूं, बसि आख़िरी ॻाल्हि छा आहे, वञो तव्हां पंहिंजे ईसाइनि खे वञी चओ, पादरियुनि खे चओ, राहिबनि खे चओ, नदो अबनाना व अबनाकुम, हिकु मैदान में गॾु थींदासीं, असां पंहिंजे पुटनि खे आणींदासीं, तव्हां पंहिंजा पुट आणिजो, असां पंहिंजे औरतुनि खे आणींदासीं,
आणींदासीं, तव्हां पंहिंजूं औरतूं आणिजो, असां पंहिंजे माण्हुनि खे आणींदासीं, तव्हां पंहिंजी क़ौम खे आणिजो। पोइ उन वक़्तु मुनाज़रा न थींदा, दलील न थींदा। पोइ उन वक़्तु गॾिजी मैदान में दुआ घुरंदासीं, ऐं अल्लाह जेको कूड़ो आहे उन ते लअनत कर, उन ते अज़ाब कर। इते ही घबराइजी विया। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दबाज़ी न कयो, असां खां जवाब न वठो, असीं पाण में मशवरो कयो। पोइ टई ॼणा वञी चवनि था इन ॻाल्हि खे क़बूल न कजो, पाण हक़ खे सम्झी चुका आहियूं, पाण खे ख़बर आहे, इन करे हली पंहिंजे पादरिन ऐं राहिबनि खे राज़ी कयो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फ़ैसिले खे क़बूल कयो, बाक़ी जे मुबाइलो कयोसीं बर्बाद थी वेंदासीं, हलाक थी वेंदासीं। ऐं अल्लाह जो सचो नबी आहे, हिन जी हिकु हिकु दलील सचो आहे। उन खां बाद में छा थियो, मुबाइले ॾांहुं हू न अची सघिया ईसाई। पोइ उन्हनि जा वफ़द आहिस्ते आहिस्ते इस्लाम क़बूल करण लगा। वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। प्यारा पैगंबर, तू माण्हुनि खे ॾिसंदे त इस्लाम में दाख़िल थींदा, जोक दर जोक इस्लाम क़बूल कंदा। उन वक़्तु अल्लाह ताला जो शुक्र अदा कजे। ऐं इंसान जी ज़िंदगी जा इहे आख़िरी ॾींहं जेके गुज़रनि, उन में अल्लाह ताला हूअं ई जवानी वारी इबादत अल्लाह खे ॾाढी पसंदि आहे। पर इंसान ॾिसे त जीअं मुंहिंजी उमिरि वॾी थी वई आहे, ऐं ख़बर न आहे अचानक मौत बि अची वेंदो, ऐं अल्लाह ताला खे राज़ी कयां, ज़िक्र अज़कार कयां, अल्लाह जी तस्बीह बयानु कयां, बस तग़फ़िर उहो उन खां बख़्शिश तलब कयां, तौबा इस्तग़फ़ार कयां। इन्नहु कान तव्वाबा, बेशक अल्लाह तौबा क़बूल करण वारो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान व सुन्नत ते अमल करने तौफ़ीक़ अता फरमाए। जिन साथियुनि ही इंतज़ाम कयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। असांजो हिते अचणु, कुरान ऐं सुन्नत जो बयानु ॿुधणु, अल्लाह ताला शल क़बूल फरमाए।